नाज़ी रूरल हेल्थ सेंटर घारो जे अमले पारां मेहरान टीवी घारो जे रिपोर्टर ख़ालिद जतोई सां बदतमीज़ी करण ख़िलाफ़ दाबेची में साफ़ी सरापा एहतजाज बणियल आहिनि। हुन हवाले सां ॾिसूं अली गोहर शाह जी ही रिपोर्ट। जीअं त असां मौजूदु आहियूं प्रेस क्लब दाबेची जे अॻियां घारो जे मेहरान टीवी जे रिपोर्टर ख़ालिद अज़ीज़ जतोई ते थियल हमले ऐं तज़लील जे ख़िलाफ़ साफ़ी जेका सरापा एहतजाज आहिनि। अचो त इन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। इन्हनि जो छा चवणु सेंटर घारो में जेको असांजे सीनियर साफ़ी ख़ालिद अज़ीज़ जतोई ते पैरामेडिकल एसोसिएशन पारां तज़लील कई वई आहे। असीं हुनजी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था ऐं असीं DC ठट्टा ऐं आला अख़्तियारनि खां मुतालबो करियूं था त असांजे सहाफ़ियुनि ते तशद्दुद तज़लीलूं बंदि कयूं वञनि ऐं जल्द खां जल्द ये ऑफिसर हितां हटाए उन्हनि जी जॻह ते नवां माण्हू मुक़ररु कया वञनि। सेंटर की जानिब से घारो के सीनियर साफ़ी खालिद अज़ीज़ जतोई पर उनके कारिंदों ने जो हमला किया है इसकी हम शदीद अल्फाज में मज़म्मत करते हैं और SSP ठट्टा से हम मुतालबा करते हैं कि उनके खिलाफ फिलफौर FIR दाखिल की जाए। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जैसे कि आपको मालूम है कि इस वक्त हम मौजूद है प्रेस क्लब दाबेजी पे, जहाँ पर जो है वो सहाफ़ी बरादरी इस वक्त सरापा एहतजाज है कि घारो के जो मेहरान टीवी के रिपोर्टर हैं खालिद अज़ीज़ जतोई जो एक बेबाक सहाफ़ी है और वो जब कवरेज के लिए रूरल हेल्थ सेंटर घारो गए तो उनके साथ तो तज़लील आमेज़ रवैया अख्तियार किया गया और उन्होंने जो कवरेज करना चाहिए तो उनको रोकना चाहा। और बड़ी जो है वो बदकिस्मती है कि जब भी कोई सहाफ़ी जब भी किसी इदारे में कहीं पर भी जाता है और वो हक सच की आवाज़ बुलंद करता है तो उसके ऊपर इल्ज़ाम ये लगाया जाता है कि आप बदलाखोरी के लिए आए। अगर बदलाखोरी के लिए तो उसको प्रूफ सामने लाया जाए ताकि हमको हमारे सामने भी आ सके कि वो कौन सी बदलाखोरी थी। घारो मेहरान टीवी जे रिपोर्टर खालिद अज़ीज़ जतोई सां जेको रूरल हेल्थ सेंटर घारो इंतज़ामिया पारां जेको रवैयो अख्तियार कयो आहे, इन जी असीं सख़्त अल्फाज़ में मज़म्मत कयूं था। असीं सम्झूं था त इहा आज़ादी सहाफ़त ते वार आहे। जेकॾहिं को सहाफ़ी हक़ ऐं सच जी आवाज़ बुलंद थो करे त उन्हनि खे वरी बदताखोरी अहिड़ा इल्ज़ामात लॻाए हिरासा करण जी कोशिशि कई थी वञे। असां इन जी सख़्तु मज़म्मत कयूं था। SSP ठट्टो खां मुतालबो था कयूं त सहाफ़ियुनि खे तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे ऐं अहिड़नि ग़लति इल्ज़ामात लॻाइण वारनि ते क़ानूनी कार्रवाई कयूं।